जिथे दो खाए दोला। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी ऐं तव्हां दोस्तनि जा वॾा मूं मथां एहसान, तव्हांजा वॾा वड़ जेके मां लाहिण जेको न आहियां ऐं अवां दोस्तनि जो तमामु घणो थोराइतो आहियां। जन जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि खे बि मां गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त तव्हां सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका बि वीडियो आहे उहा अवां बआसानी उहा ॾिसी सघो। त दोस्तो, तव्हां दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं आहिनि मूं मथां ऐं जेके दोस्त के पंहिंजो मेहड़ जा आहिनि, के दोस्त दादू जा आहिनि, के दोस्त बदीन जा आहिनि, के दोस्त ठठे जा आहिनि, के दोस्त वर जा आहिनि, के दोस्त इलाही खोड़ सारा दोस्त आहिनि जेके मूंखे उन्हनि दोस्तनि कमेंट में पंहिंजा नाला, पंहिंजी सिटी, पंहिंजो शहर ॿुधायो आहे। ऐं दोस्तनि खे बि आहे हिकिड़ी नंढी गुज़ारिश कंदो हलंदुसि त प्लीज़ कमेंट में पंहिंजा पंहिंजा नंबर बि लिखो ऐं जेको आहे अनक़रीब मां अवां दोस्तनि सां जेको आहे राब्तो बि कंदुसि, अवां दोस्तनि सां कचहरी बि कंदासीं ऐं ड्रामे बाबति, दुलाब ड्रामे बाबति अवां दोस्तनि सां कचहरियूं कंदासीं, अवां दोस्तनि सां प्यारु वंडींदासूं। जेके जेके दोस्त जेकी एक्टिंग सां शौक़ु रखंदड़ आहिनि दोस्त, उन्हनि खे बि मां गुज़ारिश कयां थो त बराए महिरबानी जेकॾहिं अव्हां खे कंहिं बि सोप सीरियल में कमु करिणो हुजे या कंहिं टेलीफिल्म में कमु करिणो हुजे त तव्हां पंहिंजा कॉन्टेक्ट नंबर मुंहिंजे कमेंट में लिखो त इनशाअल्लाह अज़ीम। असल में मां पंहिंजी बनीअ ते बीठल आहियां, बनीअ ते कमुकारु कयूं पिया। हींअर जेको आहे कणिक जे पोखईअ जो टाइम अची वियो आहे, सभु माण्हू कणिक जी पोखई में लॻा पिया आहिनि। असां बि पंहिंजी कणिक जी पोखई शुरू करे ॾिनी आहे ऐं हींअर हर लॻी चुको आहिनि। अॼु पाणी लॻाइणो आहे ऐं पाणी लॻाइण खां पोइ ज़ाहिर आहे ॿिज पोखींदासूं। ॿिज कहिड़ो पोखूं इहो बि दोस्त अवां मूंखे रायो ॾियो त कहिड़ो ॿिज पोखणो आहे। अञा पाणी आयो न आहे, पाणी जीअं ईंदो त अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां जीअं पाणी आयो त पाणी जेको आहे लॻाइण खां पोइ जेको आहे ॿिज मूंखे लॻाइणो पवंदो। त तव्हां दोस्त मूंखे ॿुधायो त मां हिन में पंहिंजी बनीअ में कहिड़ो ॿिज लॻायां। अगरि जेकॾहिं अवां दोस्त पंहिंजो हारपो ॼाणींदा आहियो, या अगरि दोस्त तव्हां बनी ॿारे वारा आहियो, या जेके मुंहिंजा नौजवान न्यू टैलेंट जेके असांजा दोस्त आहिनि, पंहिंजा प्यारा दोस्त आहिनि, उन्हनि खे बि मां गुज़ारिश कंदुसि त जेका पंहिंजियूं बनियूं आहिनि त पंहिंजी बनियूं बि संभालो। त दोस्तो, मां बेसिकली हिकिड़ो नंढिड़ो अदाकार किन ड्रामनि में, किन टेलीफिल्मुनि में कमु कयो आहे। एज़ ए डायरेक्टर बि रहिया आहियूं, थोरी जेकियूं पंहिंजूं फिल्मूं बि ठाहियूं आहिनि। ऐं हींअर जेको आहे हिकिड़ो नओं हिकिड़ो कॉमेडी ड्रामो बि अचे पियो जेको ज़फ़रबाद जो अचे थो ऐं मथां दुलाब ड्रामो हले पियो। ऐं दुलाब ड्रामे में इनशाअल्लाह अनक़रीब अवां मूंखे उनजे स्क्रीन ते ॾिसंदा। ऐं फ़न सां लाॻापो रखो था या अव्हां खे एक्टिंग जो शौक़ु आहे, जेकॾहिं अव्हां एक्टिंग करणु चाहियो था त असां बि अव्हां सां हिकिड़ी मदद करे सघो था। अव्हां दोस्तनि खे उन्हनि डायरेक्टरनि सां मुलाक़ातूं कराईंदासूं ऐं इनशाअल्लाह अनक़रीब अव्हां जेको अव्हां बि जेका सोप सीरियल दुलाब हले थी उनमें जेका दुलाब ड्रामे अव्हां बि इन स्क्रीन ते अची सघो था। त दोस्तो, जल्दी जल्दी में पंहिंजा पंहिंजा नंबर, कॉन्टेक्ट नंबर बि कमेंट में लिखो त जीअं अव्हां सां जल्दी राब्तो थी सघे। हींअर हिते जेको आहे हुनजी दुलाब ड्रामे जी रिकॉर्डिंग बि हले पई ऐं अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जल्दी जल्दी में हाणे देरि न कयो। जेके बि दोस्त आहिनि मुंहिंजे हिन चैनल ते त आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसो। दोस्तो, जे आख़िर ताईं तव्हां हिन वीडियो खे ॾिसंदो त तव्हां जो बि मुंहिंजे मथां एहसान थींदो, मुंहिंजो वॉच टाइम ठही पवंदो। ऐं जे कॾहिं वॉच टाइम ठही पियो त ज़ाहिर आहे ऐं मूं ग़रीब मिसकीन जी बि रोज़ी बि ठही पवंदी। तंहिंजे लाइ मां दोस्तनि खे चवंदो आहियां त मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं हीअ जेको गेटअप ॾिसो पिया, मां हारपो कयां पियो, पंहिंजी बनीअ ते बीठो आहियां ऐं हारपो करण बाबा हिते नबवी पेशो बि आहे। ऐं तव्हां दोस्त मूंखे इहो ॿुधायो त ॿिज कहिड़ो पोखणो आहे या जल्दी जल्दी ॿुधायो। नेक्स्ट वारे वीडियो में जिन सुभाणे मां जेको वीडियो अव्हां खे मां ॾियण वारो आहियां त मूंखे ॿुधाइणो ज़रूरु आहे त तव्हां मां ॿिज कहिड़ो पोखिया। त तेसीं ताईं मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त।
अल्लाह हाफ़िज़। छॾण जो मौक़ो कोन थो मिले, पोइ बि चऊं था यार वरी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं पंहिंजे दोस्तनि सां ऐं वरी मुलाक़ातूं कंदासीं सुभाणे ताईं, ठीकु आहे। तेसि ताईं बसि दिलि जाए रखो ऐं इंतज़ारु करिणो पवंदो ज़रूरु आहे, इंतज़ारु त ज़रूरु आहे बाबा। पंहिंजे पीढ़ी ॿारनि जो बि इंतज़ारु कंदा आहियूं न, हाणे मूं ग़रीब जो बि तव्हां इंतज़ारु कजो बाबा, सुभाणे ताईं इनशा अलाह वरी गॾु आहियूं।